जंग शाही मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ पीपी सिटी ठठो जे सदर ठठो शहर जे मुअज़्ज़ज़ ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ हिकु भाउ गोली लॻण सबबि ज़ख़्मी ऐं हिकु फ़ौत। वेझनि ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि ठठो जे मुअज़्ज़ज़ ख़ानदान पखियड़ा मेमण जो नौजवान नाले सचल पुटु अब्दुल कादिर जंहिं काफ़ी भेरा अॻु बि पाण खे मारण जी कोशिश कई हुई, पर घर वारा खेसि बचाए वठंदा रहिया। जंहिं बैदि फ़ौतीअ जे वेझनि अज़ीज़नि मिटनि माइटनि पारां खेसि काफ़ी दफ़ा सम्झायो वियो, हिदायत कई वई, पर हू सम्झी न सघियो। ज़रियनि मूजिबि साॻी रिवायत वरजाईंदे सचल पखियड़े पाण खे मारण जी कोशिश कई, जंहिं अमल ते खेसि रोकण जी कोशिश कंदे संदसि भाउ अदील खे गोली लॻी वई ऐं ज़ख़्मी हालत में अदील खे इस्पताल नियो वियो। कुझु देर बैदि सचल पाण ते फायर करे संदसि ज़िंदगीअ जो ॾीओ विसाए छॾियो।